नाज़रीन, तलहार मां अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह जी रिपोर्ट मूजिब तलहार मां तफ़सीली ख़बर मूजिब शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। तलहार लॻ ॻोठ लोंग शीदी में शादी जे काज में फायरिंग दौरान मासूम नींगर मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तलहार लॻ ॻोठ लोंग शीदी में रिपीटर जे छिर लॻण सबबि 7 वरहनि जो मासूम नींगर राहिब वल्द शाहिद शीदी मारिजी वियो, जॾहिं त 28 साला ग़ुलाम मोहम्मद शीदी 12 विरिहा ज़ाहिद मलाह सख़्त ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल नींगर ऐं ज़ख़्मियुनि खे वारसन सिविल अस्पताल तलहार आंदो, जिते ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि नींगर जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। ॿिए पासे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। तलहार पुलिस अस्पताल पहुची वाक़िए जा तफ़सील वठण बैदि वधीक जांच शुरू करे छॾी। ज़रूरी कार्रवाई बैदि नींगर जो लाश वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो।